साईं तव्हांजो नालो छा आहे, तव्हांजो छा मसइलो आहे? मुंहिंजो नालो पैरल शाह आहे। मां केटीअ संख्या जो रहाकू। केटीअ संख्या में ज़मीन आहे जेको असांजी ज़मीन खे शहंशाह ऐं ॿियनि माण्हुनि कब्ज़ो करे असां घर जा टपड़ खणाया आहिनि ऐं ज़मीन जेकी 22 सालनि खां वठी खाधी पीती आहे उहो असांजो मसइलो असांजो इंसाफ़ करे असांखे हक़ ॾियो। तव्हांजो सबूत कहिड़ो आयो तव्हांजी बनी आहे जिते शहंशाह कब्ज़ो कयो आहे? असांजो सबूत 1964-65 खां वठी असांखे खणो तो कबूलत में इलाटमेंट थियल आहे जेका हींअर असांजी टपेदार वटि रखियल आहे। DC साहब कागज़ ॾिना आहिनि, हू नथो ॾिए अञा असांखे टपेदार साहब। कागज़ कहिड़ा आहिनि? कागज़ आहिनि असांखे ब्रांच ऑफिस में जा। हीअ आहे जरियान नंबर 24 तारीख़ 14/1/1997 ऐं केटी हसन शाह। जी हा। टोटल 24 एकड़ या एराज़ी आहे। ठीकु आहे। ॿी कहिड़ी आहे? हीअ घणी आहे? ये भी 24 एकड़। हिनजो जरियान नंबर आहे 23 24/1997। सिधो कयो सैयद परियल शाह वलद सैयद अमीन शाह। हीअ बि टोटल 24 एकड़ बनी आहे। ठीकु आहे। ॿियो कहिड़ो आहे साईं? हिनखे सिधो कयो सिधे। हीअ आहे जरियान नंबर 8 11/1947। ठीकु आहे। और जे नाले सां 24 एकड़ बनी आहे। नाज़रीन तव्हां साम्हूं ॾिसो पिया। अचो त साईं सां मिलूं, हिन खां तारीफ़ करायूं। ते साईं बुज़ुर्ग तव्हांजो छा थिए? साईं मुंहिंजो वाल साहब आहे। तव्हांजा? साईं आउं फर्ज़न आहियां। नालो तव्हांजो छा आहे? साईं मतारो शाह। साईं असां ग़रीबनि सां ज़ुल्म सैयद शहंशाह बासर माण्हू आहे, वर्कर आहे पीपल पार्टीअ जो। असां सां साईं वॾो ज़ुल्म आहे। असांजी अबे ॾाॾनि जा ॻोठ ज़मीनूं हिन माण्हू बासर माण्हुनि असांखे तड़पाए असांखे केस कूड़ा हर शइ असांजे मथां ज़ुल्म। असां साईं कई वॾेरनि वटि विया आहियूं, किथां बि असांखे जेको आहे कुझु कोन मिलियो। DC साहब वटि अर्ज़ु खणी आयासीं। DC साहब जी महिरबानी जो असांखे कागज़ ॾिना। असां भॼी अचे मीडिया साहब खे इतला ॾिनो आहे त साईं असांजा हीअ कागज़ हर शइ। साईं असां पहिरीं बि इलाही चकर सभु कुझु करे चुका आहियूं, लेकिन कुझु बि कोन्ह थियो आहे। हिन वारे असांखे कागज़ हर शइ मिली आहे। साईं जन खे इतला थो करे त असांखे हीअ जेको आहे कागज़ हर शइ असां क्लियर आहे। साईं जन खे इतला थो मथे आवाज़ु उथारींदा त असां ग़रीबनि जो हक़ जियो मिली वञे। महिरबानी साईं वारनि। घणनि सालनि खां कब्ज़े में आहे? साईं तक़रीबन 22 साल थिया आहिनि। हीअ जेको आहे सो ज़ालिम माण्हू आहे शहंशाह, उन जे कब्ज़े में आहे। 22 सालनि खां वठी असांजी ज़मीन खाधी आहे। साईं असांखे तमामु घणो कुझु हिन तड़पायो मारायो आहे। कहिड़ी जॻह ते बनी आहे तव्हांजी? साईं असांजी केटी हसन शाह ॻोठ बकादार शाह जो। साईं अबनि ॾाॾनि जो असांजो ॻोठ आहे। उते साईं घर घाट असांजूं मशीनियूं हर शइ उतां जा साईं वथाण असांजा सभु कुझु ठहियल आहिनि। उन ते बासर माण्हू शहंशाह जो कब्ज़ो आहे। कुझु ॿिया उन सां माण्हू आहिनि। उन्हनि ॿियनि जा बि नाला खणो। साईं बहावल जतोई, सजण जतोई, माशूक जतोई, अमीन शाह वलद हाशिम शाह, साईं गुलसन मला, हाजी मला, इंटरनल नेशनल ॾोहारी माण्हू आहिनि जेके उन सां माण्हू सां गॾु आहिनि। सॼी दुनिया खे ख़बर आहे हाजी मला इंटरनल नेशनल ॾोहारी माण्हू गॾु आहे जेको शहंशाह उहो गॾियो थो वठे। असांजी साईं हर माण्हू वटि इतला थी कजे त हीअ मीडिया वारो जिते जिते आवाज़ु वञे महिरबानी करे असांखां नोटिस वठी वञे। इहो ज़िलो कहिड़ो आहे जी जॻह ते तव्हांजी बनी आहे? साईं असांजी ज़िलो बेनज़ीराबाद आहे। तालुको काज़ीअन मां हेठि असांजी रियो कचे में ज़मीन आहे जेको 22 सालनि खां वठी सैयद शहंशाह बासर माण्हू आहे। पुलिस 2-3 उते पुलिस बि असांजे ज़मीन ते चौकीअ में वेठा आहिनि। असांखे साईं हक़ ॾियारियो वञे। असां हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त साईं जन जी महिरबानी। अच्छा पुलिस ऐं SP मिलियल आहे शहंशाह सां? जी साईं हा। SP खे बि साईं असांजूं दरख़्वास्तूं ॾिनल आहिनि। SP खे कॾहिं दरख़्वास्त ॾिनी? ये 2019 में असां ॾिनियूं आहिनि 11 महीने में 16 तारीख़ असां ॾिनियूं हुनखे IG खे ॾिनी अथऊं, DIG खे ॾिनी अथऊं। अॻे तव्हां ते के केस थिया आहिनि? हा साईं। घणा थिया आहिनि? साईं 2 थिया आहिनि। किथे किथे थिया आहिनि? साईं हिकिड़ो काज़ीमंद में थियो आहे। बासर माण्हू आहे पैसा ॾियो साईं असांजे पोयां चर्स थो हणाए। असां साईं ग़रीब आहियूं, बेगुनाह आहियूं, ख़ुदा थो ॾिसे त बेगुनाह आहियूं। ॿियो साईं 2019 में सकरन में साईं चालान करायो अथसि। साईं जन खे इतला थो कजे त जिथे जिथे कोई शहंशाह केस कराए थो उते कूड़ो सम्झियो वञे। हीअ मीडिया जे ज़ोर ते आवाज़ अर्ज़ु थो कये। कागज़ आहिनि तव्हां वटि? हा साईं कागज़ आहिनि। ॾिसो साईं हीअ घणी आहे 24 एकड़ बनी आहे ऐं हीअ थोरो हथु परे कजो हिते मां ॾिसां थी जरियान नंबर 8/14 ऐं हीअ कागज़ आहिनि साईं। नाज़रीन तव्हांजे साम्हूं हीअ कंहिंखां तव्हां DC खां? जी साईं हा।
बिस्मिल्लाह अबू जो खणिजो। ऐं हीअ जरिया नंबर आहे 23 परेल शाह वलद सैद। हीअ आहे टोटल बनी आहे हिते बि 24 एकड़ जी इहो अबू खे ॾियो। टियों हीअ आहे जरिया नंबर 24 एकड़ 24 ऐं 24 48 48 ऐं 24 72 एकड़ 72। असांजी सी ज़मीन आहे। नाज़रीन ही तव्हांजे साम्हूं मुतासिरीन ॿई बीठा आहिनि जा पीउ पुट आहिनि जेके 24 सालनि खां वठी दर पदर आहिनि, हेॾा होॾा घुमंदा फिरंदा पिया अथनि। हिननि जी पंहिंजी जेकी बनी आहे लिखत आहे डॉक्यूमेंट्स आहे उते हिननि जे चवण जे मुताबिक़ हिननि जे बयान जे मुताबिक़ त जेको आहे असांजो हिते शहर जो मोज़िज़ आहे साईं सैद शहनशाह लखियारी साहिबु जेको हिन जो रिश्तेदार बि थिए उन हिननि जी बनी ते कब्ज़ो कयो आहे। अचो त हिन खां पुछूं था त आख़िर कब्ज़ो इहो हिन कयो कीअं हू तव्हां था कब्ज़ो करियो? साईं असांजे मुंहिंजे वाल साहिब खे चई इहा ज़मीन कुझु मुंहिंजे हवाले कयो त उन खां मूं पंहिंजे पीउ खे चयो त कुझु बि इन जे हवाले न कंदा। अगरि जे इन जे हवाले हिन महिल तव्हां करे वेंदव त सुभाणे असांजी ज़िंदगी ॾाढी ॾुखी गुज़रंदी बाबा साईं, तव्हां हिन खे जे चवण ते न कयो। पोइ साईं मूं ते इलाही कूड़ा भला केस कराया विया आहिनि, ज़ोर ज़बरी मुंहिंजे पीउ ते तमामु घणी तसियत कराया अथसि। असांजे साईं घरनि में पुलिसूं रेट कराया अथसि बेगुनाहनि ते साईं। हिन महिल बि जेके असांजा सामान कचे में हंध बिस्तरा खटूं मशीनूं सभु शइ साईं हुन ज़ालिम जे आहिनि हथ में।